नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त नए साल जे आगाज़ सां गॾु मटियारी मीडिया फोरम जे ऑफिस जो इफ़्तिताह कयो वियो आहे। इफ़्तिताह फंक्शनल लीग अॻवान सईद हुसैन मुर्तज़ा जामोट, साबिक़ा मटियारी टाउन चेयरमैन सईद सिकंदर अली शाह पंहिंजे हथनि सां मीडिया फोरम जो इफ़्तिताह कयो आहे। इफ़्तिताह तक़रीब में सियासी समाजी ऐं सीनियर सहाफ़ियुनि भी शिरकत कई है, जंहिंमें STP अॻवान जाम शौकत अली अबड़ो, JUI अॻवान सलीम सिंधी, क़ौमी अवामी तहरीक जो अॻवान माजिद ख़ासकेली, जदोजहद कमेटी अॻवान रहमतुल्लाह तुर्क ऐं ॿिया महिमान मौजूद हुआ। तक़रीब जो आगाज़ कुरान शरीफ जी तलावत सां कयो वियो आहे। इन मौके ते फंक्शनल लीग अॻवान सईद हुसैन मुर्तज़ा शाह जामोट चयो आहे त सहाफ़त हिकु अज़ीम पेशो आहे। सहाफ़ियुनि जी जदोजहद महिनत सारा जोगीअ सहाफ़ी ग़रीबनि जे हक़नि जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुचाए हुननि खे इंसाफ़ ॾियारींदा सहाफ़ियुनि जी कुर्बानियुनि खे सलाम पेश करियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।